सांगड़ जे सहाफ़ियुनि खे मेड़े हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कंदड़ सहाफ़ी इतिहाद ज़िले सांगड़ जो सहाफ़ती कन्वेंशन ऐं मञता अवार्ड तक़रीब सांगड़ जे हिकु निजी हाल में सरवाण अंजुमन आफ़ताब निज़ामानी जी मेज़बानी हेठि थी गुज़रियो, जंहिंमें जर्नलिस्ट, राइट, सिविल सोसाइटी फॉर ट्रुथ, पीस एंड जस्टिस जो मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार अली ख़ासकेली, अॻूणा MPA ऐं बार काउंसिल सांगड़ जे सदर सईद खान निज़ामानी, डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा, स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच, रज़िया धामरा, बच्चल फ़कीर ख़ासकेली ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि, इल्मी अदबी धुरियुनि, वकीलनि, मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि तोड़े ज़िले सांगड़ जे सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में शहीद सूरह बादशाह ऐं ॿियनि अमर किरदारनि खे मञता अवार्ड में यादि रखंदे उन्हनि जा अवार्ड सांगड़ जे लेखकनि हवाले कया विया, जॾहिं त ज़िले जे जहान छॾे वेंदड़ नाले वारनि सहाफ़ियुनि शहीद आफ़ताब निज़ामानी, बादल थरी, झोलवासी अब्दुल गफ़ूर शर ऐं ॿियनि जा मञता अवार्ड उन्हनि जे वारसनि खे ॾिना विया। उन मौक़े ते कन्वेंशन जी तक़रीब खे ख़िताब कंदे GWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार अली ख़ासकेली, सईद खान निज़ामानी, डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा ऐं ॿियनि जो त सहाफ़ी इतिहाद ज़िले सांगड़ जे टीम अंजुमन आफ़ताब निज़ामानी ऐं ॿियनि खे जसथा पेश करियूं, जिन ज़िले जे सभिनी सहाफ़ियुनि खे मेड़े हंधि गॾु कयो आहे। सहाफ़ी मज़लूम तबक़नि जे माण्हुनि जो आवाज़ बणिजी अवाननि ताईं पहुचाए थो, जंहिं सां खेसि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां दबाउ ऐं हिरासा कयो वेंदो आहे। अफ़सोस आहे त मुल्क आज़ादु थियण खां वठी सहाफ़त आज़ादु नाहे। हुननि वधीक चयो त सहाफ़त मुक़दस पेशो आहे, पर सहाफ़त जो वेस पहिरें कारियूं रिढियूं सहाफ़त में काहे पियूं आहिनि, जिन जो परे परे ताईं सहाफ़त सां को वास्तो नाहे। असां सभिनी जो फ़र्ज़ु थिए थो त अहिड़ियुनि रिढनि खे पंहिंजे सफ़नि मां तड़े ॿाहिरि कढियूं। तक़रीब जे आख़िर में सहाफ़ियुनि हुकूमत पाकिस्तान सिंध सरकार खां घुर कई त नंढनि प्रेस क्लबनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, शहीद सहाफ़ियुनि जे क़ातिलनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं बीमार सहाफ़ियुनि जे सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। जिन माण्हुनि जे लाइ इहे जेका हेल्प चवे थो पियो उहे रिकमेंड कंदा, उन्हनि लाइ असीं ज़रूरु ट्यूसडे ते इंशाअल्लाह लिखंदासीं नेक्स्ट। उन ई खां पोइ मुंहिंजी हमेशह कोशिशि रही आहे जेका जिते जी ग्रांट ऑलरेडी अप्रूव्ड आहे उन खे टाइमली असां ॾियूं पंहिंजे दोस्तनि खे या प्रेस क्लब्स खे, ताकी उहे उन्हनि जी सस्टेनेबिलिटी रहे। हिते एवार्ड्स ॾिना वञनि पिया जेके असांजा सहाफ़ी भाई शहीद थी विया आहिनि, उन्हनि जे फैमिलीज़ खे तमामु सुठो अमल आहे। सहाफ़त जी ॻाल्हि कजे त कलम जा जेके असांजा मज़दूर भाइर आहिनि, अगरि उहे हक़ सच लिखण ते अचनि त चङनि भलनि भोतारनि, सियासतदाननि, ब्यूरोक्रेट जा पधर कढी छॾींदा आहिनि। ऐं अगरि कंहिं बि माण्हू खे कंहिं उहिदे ते पहुचाइण ते अचनि त सिर्फ़ु कलम हलाइनि त ज़मीन खां आसमान ते पहुचाए छॾींदा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।